अस्सलाम नाज़रीन, मेहरान टीवी में भलीकार मां हां मुबशर सोलंकी। सब खां पहिरीं एक नज़र हेडलाइन ते। अमरीकी ऐं इसराइली हमलनि सबब ईरान पाड़ेसरी मुल्कनि खां माफ़ी घुरी आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरान पारां पाड़ेसरी मुल्कनि खां मुआज़रत जो क्रेडिट पंहिंजे नाले कंदे चयो आहे त ईरान शिकस्त जो मुंहुं ॾिसी वरितो आहे। ईरान पंहिंजे पाड़ेसरी मुल्कनि खां माफ़ी घुरी वरिती आहे ऐं वाइदो कयो आहे त हू हाणे उन्हनि ते हमला न कंदो। सोशल मीडिया ते जारी कयल बयान में डोनाल्ड ट्रंप चयो आहे त अमरीका ऐं इसराइल जे मुसलसल हमलनि ईरान खे माफ़ी वठण ते मजबूर करे छॾियो आहे। ईरान विच ओभर ते कब्ज़ो करे उन ते हुकूमत करणु चाहे थो। तारीख़ में पहिरियों भेरो ईरान विच ओभर जे मुल्कनि खां शिकस्त खाधी आहे। डीज़ल जी क़ीमतुनि में वाध बैदि पाकिस्तान रेलवेज़ इंतज़ामिया तरफ़ां किरायनि में 20% इज़ाफ़ो, नोटिफिकेशन जारी। पाकिस्तान रेलवेज़ जे तर्जुमान चयो आहे त इकोनॉमी क्लास जी किरायनि में 5% इज़ाफ़े जो फ़ैसिलो कयो आहे। ए क्लास जे किरायनि में 10% इज़ाफ़ो कयो आहे। मुसाफ़िर रेलगाॾियुनि जे ऑपरेशन ख़र्चनि जो इज़ाफ़ी बाद पाकिस्तान रेलवे पाण बर्दाश्त कंदो। माल गाॾियुनि जे किरायनि में 20% इज़ाफ़ो कयो वियो आहे। विच ओभर जी जंग सबब सुई गैस कंपनी सिंध ऐं बलूचिस्तान में क़ाइम CNG स्टेशन्स के गैस जी फराहमी बंदि करण जो फ़ैसिलो करे वरितो। नोटिफिकेशन जारी। ॿिन्ही सूबनि में अणॼातल मुदे ताईं CNG स्टेशन्स के गैस फराहमी न कयो वेंदो।